उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां, उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां, वॾो को इनकलाब अचे धाम धूम सां। हा जंग खां हिन दौर खे नफ़रत आहे, पर जंग त इंसान जी फितरत आहे। दिल में न कजाए अमन जा आशिक उस्ताद, ज़ालिम सां लड़ण जी त ज़रूरत आहे। ऐं सरदार साले मोहम्मद बिरावाणी साहब जे इन जुरत के सलाम पेश कयां थो, जंहिं पंहिंजे क़ौम खे बेदार कयो आहे ऐं इनकलाब जे राह ते गामज़न कयो आहे। साईं तव्हांखे लख मुबारकूं हुजनि, तव्हांजे रस्ते खे को रोके ई नथो सघे। जनाब मलिक चंगेज़ खान खे त हू तव्हां सां मुखातिब थियनि। मलिक चंगेज़ खान आहे भलो त माण्हू, जग क़ौम चए आहे असांजो राणो। मलिक चंगेज़ खान आहे भलो त माण्हू, जग क़ौम चए आहे असांजो राणो। बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। काबिल एहतराम सैयद जलाल महमूद शाह साहब, काबिल एहतराम डॉक्टर सिकंदर शोरो साहब, काबिल एहतराम वडेरो साले मोहम्मद बिरावाणी साहब, रोशन अली बुरड़ो साहब, स्टेज ते वेठल आरब खान बिरावाणी साहब, मुंहिंजा सहाफ़ी बिरादर जेके कोटड़ीअ खां ऐं थाणे गुलाखान खां आयल, ऐं हिते पिंडाल में शहणा बिरादरी, पालारी बिरादरी, बारीजा बिरादरी, जेके बि हिन पिंडाल में मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि, सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। जीए जामशोरो इताद। ताड़ियूं भरपूर नमूने सां वॼायो। दोस्तो, अॼु खां 10-15 महीना, तक़रीबन 10-12 महीना पहिरीं वॾेरे साले मोहम्मद बिरावाणी साहब जंहिं आरब खान में, शहर आरब खान में बाइकाते 2-3 वॾा जलसा करे हिन अवाम में सुजागी विधी ऐं माण्हुनि खे सुजाग कयो वियो। ऐं वॾेरे जो जेको राज जो माण्हू आहे, मूं ॾिठो आहे त हिन राज जे माण्हूअ में तक़रीबन तालीम नाले का शइ कोन्हे। सभु माण्हू तक़रीबन को 4 माण्हू पढ़ियल हूंदा, ॿिया माण्हू तक़रीबन जाहिल अथव। अव्हांखे इहो जाहिल रखणु छो अव्हांखे जाहिल कयो वियो? छो अव्हांखे तालीम न ॾिनी वई? छो अव्हां वटि स्कूल न आहिनि? छो अव्हां वटि रोड न आहिनि? सिर्फ़ इन जे करे त पढ़ंदा त हिन माण्हुनि में शऊर ईंदो त ही असांजे ख़िलाफ़ बग़ावत कंदा। इन जे करे हिननि तव्हांखे तालीम खां महरूम रखियो, हिननि तव्हांखे रोड खां महरूम रखियो, हिननि तव्हांखे हॉस्पिटल खां महरूम रखियो, हिननि तव्हांखे पाणीअ खां महरूम रखियो। कोस्तान जो माण्हू पहिरें ॼाओ पैदा थियो आहे त पहिरें ॼाओ ई मोह का तरक़ी न कई आहे। हिते असां 30-40 साल थिया आहिनि। तव्हां वोट ॾींदा अचो। कॾहिं असां ते गनी टालपुर साहब अचे थो, जंहिंजी चुत न खुत उहो बि असांजो MNA थियो थो वञे। हिते असां ते आसिफ शाह अचे थो, हिते असां ते दयाराम अचे थो, हिते असांजे मथां फ़कीरदाद खोसो साहब अचे थो। को बि माण्हू सिर्फ़ 12 माण्हू आणे उन्हनि माण्हुनि खे वोट ॾियाराए। हाणे वरी असांजे मथां हिकिड़ी बला आंदी वई है, ज्ञानचंद ईसराणी साहब, जेको तव्हां सभिनी कोस्तान जे माण्हुनि खे ख़बर आहे त वॾे में वॾो शराब जो कारोबारी आहे। हुन जा सभई शराब जा गुत्ता आहिनि। हू चए थो त आउं माण्हुनि जा ईमान ख़रीद कंदुसि। सो महिरबानी करे कोस्तान जे अवाम खे अपील था करियूं
त पंहिंजो ईमान मज़बूत रखनि, ज्ञानचंद जे पैसनि खे ठुकराइनि। हमेशा वडेरे सालेमोहन ब्राह्मणी साहब जिंदगी भर उन्हनि खे वोट ॾिना। अॼु वडेरे जॾहिं इहो ऐलान कयो अलीदगीअ जो सरदार साहब खां ऐलान कयई त वडेरे सालेमोहन ब्राह्मणी साहब ते खून जी FIR। असीं वडेरे जी एज ॾिसो, वडेरे जी ॼमार ॾिसो, उहो वञी जबल में माण्हूअ खे मारींदो छा? हिन माण्हुनि जा कम सदाई इहे आहिनि। हिननि माण्हू इहो कोन थिए ॾिठो त असांखे 30-40 साल वडेरे जे राज, वडेरे वोट ॾेई असांखे हेतिरो कामयाब कयो। रुगो वडेरे जे मुखालफ़त जे करे बाबा FIR कटायो। बाबा थी FIR, छा थियो? कुझु बि न थींदो, इन शइ खां डिॼण वारा न थियो। इहो डपु ख़तम करियो। आऊं अव्हां जे साम्हूं बीठो आहियां, आऊं थाणे अहमद खान शहर में रहां थो। मूंखे 22-23 साल थी विया आहिनि हिननि जी मलिक असद जी मुखालफ़त कंदे। बंगले जे अॻियां बि हुन जी मुखालफ़त कंदा आहियूं। अॼु बि तव्हां जे साम्हूं ज़िंदा बीठो आहियां, कंहिं मारियो कोन्हे। इहो दिलि मां ख़ौफ़ ख़तम करियो। ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे, हिन वाठनि जे हथ में कोन अथव। इहे छा कंदा आहिनि? इहे माण्हुनि खे डप ॾींदा आहिनि, माण्हुनि खे ख़ौफ़ ॾींदा आहिनि त तुंहिंजो लिस्ट में नालो आहे। हा दादा, असांजो लिस्ट में नालो लिखाए छॾी, चई पोइ जेको करिणो आहे सो कजे। अॼु आऊं हिकु वडेरे शेर मोहम्मद शेणी जे ॻोठ में आया आहियूं। ख़ुदा गवाह, हिन माण्हुनि खे ॾिसी मूंखे त क़यास थो पए। हिन माण्हुनि जो हाल ॾिसो। अवां पंहिंजो हाल ॾिसो, वरी महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते वञी सरदारनि जा बंगला ॾिसो, हुननि जे वाठनि जा बंगला ॾिसो त अव्हां जे वोट ते हुन माण्हुनि केतिरो कमायो आहे। इहा अव्हां जे वोट जी ताक़त आहे। अव्हां जे वोट जी ताक़त आहे। वोट जे ताक़त सां MNA थीनि था, वोट जे ताक़त सां वज़ीर थीनि था, वोट जे ताक़त सां पुलिस हुननि जे हथ में, DC हुननि जे हथ में, सिर्फ़ वोट जी ताक़त सां। अगरि हिन चकर तव्हां हिन निज़ाम खे ख़तम करणो आहे त 25 तारीख़ कार ऐं ताले ते ठपो हणी सरदार खे ॿुधायो त तव्हांजे निज़ाम मां असीं बेज़ार आहियूं। आऊं मोल शहर खां हितां आयुसि, हींअर तक़रीबन 3-4 किलोमीटर आहे। वडेरे शेरू शेणे जो ॻोठ तमामु वॾो ॻोठ। अव्हां जो हक़ न आहे इहो रोड अव्हां खे मिले। इहो अव्हां जो बुनियादी हक़ त इहो अव्हां खे रोड मिलणु खपे। ज़ोरदार ताड़ी वॼायो। असीं तव्हां सां इहो वचन था करियूं, तव्हां असांखे कामयाब कंदाऊं। इंशाअल्लाह इहो रोड तव्हांखे असां ठाराए ॾींदासीं। सदाई हिकिड़ो माण्हू जेको इलेक्शन में बीहंदो आहे, उन माण्हू ते को प्रोग्राम हूंदो आहे त बाबा आउं इलेक्शन में बीहंदुसि, तव्हांखे रोड ठाराए ॾींदुसि, तव्हांखे हॉस्पिटल ठाराए ॾींदुसि, तव्हांजे बच्चनि खे रोज़गार ॾींदुसि। पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो त 30-40 साल तव्हां होॾा वोट ॾिनो आहे, को हुननि माण्हुनि ते प्रोग्राम आहे? सदाई वाठा हाणे असांजे मथां बीहारे उहे चाढ़ियो था वञनि। हिकिड़ो शराब जो कारोबारी जेको अगरि MP थियो त छा कंदो? वरी बि 4-5 पंहिंजा गुता वधीक वधाईंदो, ॿियो अव्हां खे छा ॾींदो? अव्हां अॻे ई हुनखे आज़माए ॾिठायो। जंहिं माण्हू वटि 7 वज़ारतूं आहिनि ज्ञानचंद वटि, गुज़िरियल टाइमनि में ज्ञानचंद ते 7 वज़ारतूं हुयूं। कोस्तान जे माण्हू खे छा मिलियो? सो महिरबानी करे तव्हां पंहिंजे बच्चनि लाइ सोचो। तव्हां त ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारी आहे, पर महिरबानी करे तव्हां पंहिंजे बच्चनि खे ग़ुलामी जी ज़िंदगी न गुज़ारियो। हिते कोस्तान जे माण्हू साईं जलाल महमूद शाह खे ॿुधाईंदा हलो, साईं हिते कोस्तान जे माण्हूअ ते एॾो ज़ुल्म आहे, माण्हू पंहिंजे बनीअ जो कंडो वठे बि बाज़ार में नथो खपाए सघे। इन खां मथे को ज़ुल्म हूंदो? माण्हू गरीब माण्हू को
गुगुर नथो कढियो सघे, को जबल ते पंहिंजूं ॿकरियूं नथो चारे सघे। ऐं चाहियो था त इहो निज़ाम हुजे, जे इहो निज़ाम न हुजे त तव्हां ताले या कार ते ठपो हणी ॿुधायो सरदार खे त बाबा हाणे तोखां अलविदा। ही ताज़ो 10 महीना पहिरीं हिरी शायदि बहरिया टाउन अवां जे मोल सां गॾोगॾु आहे, जेको मल्क रियाज़ सां झेड़ो थियो, जेको ॻाल्हि थी, मां हिनखे ॿुधायो वियो त अवां जे आऊं नंग ऐं दंगल लाइ विढ़ां थो। बाबा नंग दंग लाइ कोन थो विढ़ो, पंहिंजे पैसनि लाइ विढ़ियो थो। को नंग दंग हुनखे कोन अथव। थोरी दॿ आई त वञी मल्क रियाज़ जे पेरी में किरियो, कि बाबा ये ॻोठ बि ख़ाली कराए ॾियां थो, सभु कुझु, महिरबानी करे मुंहिंजी जान छॾ। त असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इंशाअल्लाह असीं तव्हां सां गॾु बीठा हूंदासीं, वॾेरे सालेमंद ब्रह्माणी साहिब सां गॾु हूंदासीं। जेको वॾेरे जो फ़ैसिलो हूंदो उहो असांजो फ़ैसिलो हूंदो। इंशाअल्लाह गॾु थी इलेक्शन विढ़ंदासीं। ॾुख सुख में अवां सां गॾु हूंदासीं। तव्हां 50 साल हुननि खे आज़मायो आहे, हाणे महिरबानी करे 4-5 साल असांखे बि आज़माए ॾिसो त तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थींदो। असां वॾेरे शेरू शेणे जे ॻोठ जा जेके बि आहिनि, अरबाब शेणू साहब, उन सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं त तव्हां महिरबानी करे 25 तारीख़ हर माण्हूअ खे पंहिंजे घरां कढी, ईअं सम्झो त इहे इलेक्शन न आहे, पंहिंजी जंग आहे, हिन निज़ाम जे ख़िलाफ़ जंग आहे। हिन निज़ाम खे शिकस्त ॾियूं। शिकस्त हिन निज़ाम खे ईंदी त यकीनन कोस्तान में ख़ुशहाली ईंदी, न त हो नथा चाहिनि त कोस्तान में का ख़ुशहाली अचे। सो सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जिन असांजी हेतिरी वॾी हौसला अफ़ज़ाई की, ऐं वधि खां वधि पालारी बिरादरी जो बि शुक्रगुज़ार आहियां, जंहिं नूरियाबाद खां वठी हेॾो असांजो शानदार इस्तक़बाल कयो ऐं हुतां गॾु असां सां हिते आया, ऐं उन दोस्तनि जी बि महिरबानी। हाणे इहा सम्झो त हीअ इलेक्शन असांजी न आहे, हीअ इलेक्शन अव्हां जी आहे। हीअ इलेक्शन अव्हां जी आहे। बिल्कुलु सही, बिल्कुलु। अव्हां इन इलेक्शन में अव्हां जो को दोस्त आहे, वास्ते वारो आहे, केरु माण्हू आहे, ईअं सम्झो तव्हां ईअं इलेक्शन विढ़ो जो तव्हां पाण बीठा आहियो। तव्हां पाण बीठा आहियो त यकीनन कामयाबी थींदी इंशाअल्लाह। अव्हां दोस्तनि जी महिरबानी।